अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल अथव? छा हवाल अथव? ख़ुश आहियो, बाश आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? हे मुंहिंजा रिट अथव, हे ॾिसी था सघो। इन जबलनि में घुमूं था। जंहिं भाऊ खे हाजी थियणो आहे अचेड़ा इन जबलनि में घुमे रिट चारे ॾिसे। सऊदी अरब जो ख़बर पवे, बाक़ी उते त हर को थो चवे था मां सऊदी वञा, मां सऊदी वञा। हिते अच त ख़बर पवे न भाऊ, सऊदी कीअं आहे। हिते अची इन जबलनि में चढ़, सकी पव, पोइ ख़बर पवे। पर अचो सऊदी, अचो हजी थियो, माल कमायो, या ईअं मुंहुं अगरि मथो गंजो थी वेंदो सम्झे खाधो काशे कोन। मिड़ी हिर्स हूंदो आहे इंसान खे, यार सऊदी वञा माल कमाया। अचो पर हिते मथो गंजो थी वेंदो, खाधो अमूठो बि कोन। इहे हाल अहिवाल अथव। बाक़ी तव्हां दोस्तनि खे मूं ग़रीब जी मिसकिन जी पारत अथव, लाइकड़ी कजो, फुलड़ो कजो, इहा महिरबानी कजो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, सदा सलामत।